गोसपुर भसां सूफ़ी फ़कीर साईं शाह ॾिनो उर्फ़ मुश्ताक फयाज़ जो 35हों उर्स ऐं सूफ़ी फ़कीर बाबा अब्दुल मालिक साईं उर्फ़ जमालुल्लाह जो 9हों उर्स शुरू थी वियो आहे। इन हवाले सां पेश आहे गोसपुर मां अब्दुल समी बिजाराणी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, गोसपुर भसां सूफ़ी फ़कीर शाह ॾिनो उर्फ़ मुश्ताक साईं फयाज़ी जो 35हों सालियानो उर्स बाबे अब्दुल मालिक बिजाराणी जो 9हों उर्स मुबारक शुरू थी चुको है, जिते दरगाह के गादी नशीन बाबा हसीब अली साईं गुलन जूं मज़ारन ते चादरूं चाढ़े मेले की शुरुआत करे छड़ी है। जैसे तो सिंध की कुंड कच्छ में सूफ़ी फ़कीर इन वक्त दरगाह ते पहुंचण जो सिलसिलो शुरू है। अचो तो दरगाह की गादी नशीन का पुछंदासीं तो हुन जा मेले के लाइ छा वीचार है। एतरी जाजो जेका भी ॾाढे आदम जी औलाद है, असां घटि कंहिंखे बि न भाईंदा आहियूं। सूफ़ी आज़म जे जेको निज़ाला ही का बि आहे जेका माण्हू खे छिके थी अचे, जेको पाण ॾिसी रहिया। सूफ़ी जो आहे ही दर्श मोहब्बत ऐं प्यार, जंहिंमें मज़हब मिलत ऐं ज़ात पात जो कोई तफ़रुक़ो न रहंदो आहे। दरगाह सूफ़ी शाह ॾिने फ़कीर उर्फ़ मुश्ताक साईं बाबे अब्दुल मालिक साईं जे दरगाह के सजादा गादी नशीन बाबे हसीब अली साईं ऐं फ़कीरनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु हो त सूफ़ी अज़म में मोहब्बत मिल मिलाप इंसान के एक दर्स ॾिए थो। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल समी बिजाराणी, धरती टीवी न्यूज़, गोसपुर।